नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे ही ख़बर ॾींदा हलां त PS 70 मातली जे तक ते थियल ज़िमनी इलेक्शन जा मुसलसिल गैर हतमी गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त ताईं 60 पोलिंग स्टेशन्स जा गैर हतमी गैर सरकारी नतीजा अची चुका आहिनि, जिनमें PP उम्मीदवार मोहम्मद हाले पोटो खे सरसी हासिल है। 60 पोलिंग स्टेशन्स जे मिलियल गैर हतमी गैर सरकारी नतीजे मुताबिक PP उम्मीदवार मोहम्मद हाले पोटो 20,205 वोट खणी अॻु भरियो है, जॾहिं त JUI उम्मीदवार गुल हसन ज़ौर 2,994 वोट खणी सघियो है। TLP उम्मीदवार 1,104, मजलिस वहदत अल मुस्लिमीन जो उम्मीदवार 894 ऐं आज़ाद उम्मीदवार रगो 25 वोट खया आहिनि। कुल 123 पोलिंग स्टेशन्स मां 60 पोलिंगनि जा गैर हतमी गैर सरकारी नतीजा साम्हूं आया आहिनि।